खबर शामिल कयूं था। मेहर मां एम हनीफ पंवर जी रिपोर्ट मुताबिक ट्रेन सर्विस बिहाली जदोजहद के 4 महीना मुकमिल। सीता सर्जनहार फॉर्म पारां रोहिड़ी लाड़काणो दादू ट्रैक ते ट्रेन सर्विस बिहाली लाइ मशहूर मेमुण जी अॻवाणी में सीता रोड रेलवे फाटक ते 120 ॾींहं बि एहतजाज कयो वियो। प्रोफेसर गुलाम मुस्तफ़ा समो, शहजाद अली मेमुण, नज़ीर अहमद मल्लाह, गुलाम इसाक मलिक, एहसान अली सुमरो, कमरुद्दीन चौहान, सरदार अली डिंगर, सकलेन समू, फियाज कोसो, मुन्नीर अहमद चांडियो ॿिया शरीक थिया। उन मौक़े ते फ़ोम जे सरवाण मशहूर मेमुण चयो त ट्रांसपोर्ट माफ़िया रेलवे इंतज़ामिया खे गरी रिश्वत ॾेई 11 महीननि खां रोहिड़ी लाड़काणे दादू कोटड़ी ट्रैक ते पिशावर खां हलंदड़ खुशहाली खान खटक, कोयटा खां हलंदड़ बोलान मेल, रोहिड़ी खां हलंदड़ मोहनजोदड़ो एक्सप्रेस बंदि करायूं आहिनि। जॾहिं त सिंध जा चूंडियल नुमाइंदा सिंध जूं ट्रेनूं बिहाल कराइण बजाए पंहिंजूं सवे कोचूं डोमो ऐं वेनू रोडनि ते पिया हलाइनि। ट्रेनूं बंदि हुजण सबबि ट्रांसपोर्टनि कोचुनि डोमुनि ऐं वेनुनि जो किरायो आसमान ते चाढ़े छॾियो आहे, जेको मुसाफ़िरनि जे वस खां घणो मथियो आहे। फ़ोम जे सरवाण मशहूर मेमुण चयो त जेसिताईं ट्रेनूं न हलंदियूं तेसिताईं जदोजहद जारी रहंदी। उन करे बिना देर ML2 लाड़काणो दादू कोटड़ी ट्रैक ते ट्रेन सर्विस बिहाल कई वञे।